الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ نجيناكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب يذبحون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم وإذ فرقنا بكم البحر فأنجيناكم وأغرقنا آل فرعون وأنتم تنظرون صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ में इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल वारनि जे मथां जेके ख़ासि इनाम ऐं इकराम कया हुआ उन्हनि जो अहवाल बयानु कयो हो त मुंहिंजे उन्हनि नेमतुनि खे यादि कयो जेके नेमतूं मां तव्हां ते कयूं ऐं जहान वारनि खां तव्हांखे इज़त ऐं अज़मत में फ़ज़ीलत ॾिनी हुई। गुज़िरियल आयतुनि में उन्हनि ख़ासि नेमतुनि जो हवालो हुयो। अॼोकी आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला उन्हनि नेमतुनि जो कुझु तफ़सील बयानु फ़रमायो आहे। पोइ उन जे तफ़सील जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला हिते मौजूदा आयतुनि में मुख़्तसिर लफ़्ज़नि सां कई आहे। सूरत आराफ़ में कुझु वज़ाहत सां कई आहे ऐं सूरत ताहा में उनजी कुछ ॿिए अंदाज़ में वज़ाहत कई आहे। हिते मुख़्तसिरन अल्लाह तबारक व तआला इशारतन उन्हनि नेमतुनि जो यादगीर तौर ते बयानु कयो आहे। पोइ इन्हनि आयतुनि जे सम्झण खां पहिरियां थोरो ख़ुलासो ज़हन में रखणो पवंदो। उहो हीअ आहे त फ़िरौन पंहिंजे दौरे हुकूमत में मिस्र में जॾहिं हुकुमरान थियो हूअं त जेको बि मिस्र जो हुकुमरान थींदो हो उनखे फ़िरौन सॾिबो हो। इहा पुराणे ज़माने में मिस्र वारनि में ॻाल्हि मशहूरु हुई त जेको मिस्र जो हुकुमरान थींदो हो उनखे फ़िरौन मिस्र चवंदा हुआ, माना मिस्र जो हुकुमरान। शायदि उन ॿोलीअ में फ़िरौन जे लफ़्ज़ जी माना इहा आहे बादशाह, हुकुमरान, हाकिम। हीअ वरी ख़ासि क़िस्म जो थी पियो त मशहूरु खणी इन नाले सां थियो। त पोइ फ़िरौन पंहिंजे दौरे हुकूमत में पंहिंजे ताक़त पंहिंजे हुकूमत ते एतिरो नाज़ थी पियुसि, एतिरो तकबुर ऐं गुरूर थी पियुसि जो हर तरह सां पंहिंजो पाण खे मथे सम्झणु लॻो। ताक़त में क़ुवत में एतिरे अंदाज़ में मुतकबिर थी करे चवणु लॻो जो अन रब्बुकुमुल आला, वॾे में वॾो रब तव्हांजो मां। एॾो मुतकबिर थी पियो। इन जे समूरे ज़माने में हिकिड़े कंहिं नुजूमीअ या कंहिं उन दौर जे कंहिं आले इल्म माण्हू हिनखे पेशन गोई करे ॾिनी त तूं हुकूमत जी दावा त करीं थो ऐं रब वॾे में वॾो हुजण जी दावा त करीं थो, पर तोखे ख़बर आहे बनी इसराइल जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो नंढड़ो ॿारु पैदा थींदो जेको तोखां हुकूमत खसे पाण हुकुमरान थींदो, तुंहिंजी हुकूमत हुनजे हथ में ईंदी। हिनखे उन ॾींहं खां ई इहो ख़्यालु शुरू थियो। पोइ छा हुकुम लागू कयईं त बाबा बनी इसराइल में जेके जेके मायूं हमल सां आहिनि उनजी निगरानी कयो। हाणे निगरानी शुरू थी वई। अबा जॾहिं उन्हनि जे ॿार ॼणण जो वक़्तु पूरो थिए उन्हनि खे हथ में रखो, कंट्रोल कयो उन्हनि ते। तव्हांजे हुकूमत जे नुमाइंदनि जे निगरानीअ में उन्हनि जा ॿार पैदा थियनि। पोइ ॾिसो, जे छोकिरी हुजे त छॾे ॾियो, जे छोकिरो हुजे त उते ई उनखे ज़बह करे छॾियो। हाणे बनी इसराइल जे क़ौम जे मथां हिन एॾो वॾो ज़ुल्म शुरू कयो। ॿार ॼमनि त पोइ ॾिसनि उन्हनि खे। हिकिड़े बुज़ुर्ग ते एतिरे अंदाज़ में लिखियो आहे त
एॾा तिखा हुया फिरौन जे हिन हुकुम ते फिरौन जा छाड़ता नज़र बि उन्हनि जी अहिड़ी तिखी हुजे जहिड़ी कांव जी अखि ऐं ईअं नासुनि जा अहिड़ा तिखा हुजनि जीअं केल जी सूंघ ईअं तिखा हुजनि ॼण त कोई ॾसे न ॾसे घर जे ॿाहिरां टपनि त ईअं रुॻो ईअं नासा हणनि त ख़बर पइजी वञे न त इन घर में बि माई आहे जेका ॿार ॼण जे वेझो आहे एॾा तिखा हुजनि ईअं उन्हनि जे छोकिरनि ते काती हलाईंदा विया छोकिरियुनि खे छॾींदा विया छोकिरनि खे कुहंदा विया त मथां फिर उन जी हुकूमत खसे छोकिरियुनि खे छॾींदा विया खोड़ उन्हनि में हिकमतूं हुयूं उन्हनि जूं त उहे वॾियूं थींदियूं औरतूं थींदियूं घरनि में ख़िदमत कंदियूं बानियूं हूंदियूं सभु घरनि जे मामलात जा ख़िदमत वारा सभु कम उन्हनि खां वठिबा इहो एॾो वॾो ज़ुल्म बनी इसराइल जे क़ौम ते फिरौन शुरू कयो पोइ अलाह तबारक व तआला बनी इसराइल वारनि माण्हुनि खे जॾहिं फिरौन जे हिन झंझट मां जान छॾाई फिरौन जे हिन ॾुखाईंदड़ दर्दनाक अज़ाब मां जॾहिं जान छॾाई त पोइ अलाह तबारक व तआला बनी इसराइल वारनि खे जेके कुझु अहकाम ॿुधाइणु चाहे पियो त उन्हनि अहकामनि जे ॿुधाइण सां गॾोगॾु अलाह ताला उहे अहसान पंहिंजा यादि ॾियाराया लफ़्ज़ ॾिसो अलाह तबारक व तआला जी ज़ात फरमाया वइज़ नज्जयनाकुम मिन आलि फिरौन यादि करण जहिड़ी आहे उहा ॻाल्हि बि जॾहिं असां तव्हांखे बचायोसीं फिरौन वारनि खां यसुमूनकुम सूअल अज़ाब जेके तव्हांखे बुरो अज़ाब चखाईंदा साईं कीअं युज़ब्बिहून अबनाकुम तव्हांजे छोकिरनि खे कुहंदा हुआ वयस्तहयून निसाकुम ऐं तव्हांजे छोकिरनि औरतुनि खे जीअरो छॾे ॾींदा हुआ वफ़ी ज़ालिकुम बलाउम मिन रब्बिकुम अज़ीम तव्हांजे रब जे तरफ़ खां इन ई छॾाइण में वॾी आज़माइशी वॾो इम्तिहान हो जे ॿी माना कजे त वॾी मदद हुई तव्हांजे रब जी इन में ज़ाहिर आहे इन मअल उसरि युसरा क़ुर पाक ख़ुदि इहो क़ानून बि फरमायो आहे त हर ॾुखाईअ खां पोइ सुख बि ईंदो आहे हर परेशानीअ खां पोइ आज़ादी बि मिलंदी आहे सुकून बि मिलंदो आहे बज़ाहिर त इहा उन्हनि जी वॾी आज़माइश हुई पर अलाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ हिकिड़ी मदद जो सिलसिलो बि रखियो पोइ ॿी आयत में वरी उनजी कुझु वज़ाहत बि कई वई त हाणे हिते जेका उन्हनि जे मथां आज़माइश हुई उन ई आज़माइश में ॼण त अलाह तबारक व तआला हिननि जो सब्र ॾिसणु पियो चाहे त कीअं था सब्र कनि वॾी सब्र सां इस्तिक़ाम सां उन्हनि वीचारनि बर्दाश्त कयो मग़लूब जो हुया महकूम जो हुया हाकिम जा ग़ुलाम जो हुया त वीचारनि बर्दाश्त कयो पंहिंजा छोकिरा केतिरा ई कुहाए छॾियऊं हज़ारों ॿार खुसिजी विया हज़ारों माऊं माइरूं जेके हुयूं उहे पंहिंजे पुटनि खां बचपन में ॿार ॼणे करे पंहिंजे गोद खे ख़ाली करे ॾिसंदियूं रहंदियूं रहियूं एॾो वॾो ज़ुल्म हो त पोइ अलाह तबारक व तआला इन्हनि खे नेठि इन ई बुरे अज़ाब मां जान छॾाइण जी तदबीर बनाई पोइ ॿी आयत में अलाह तबारक व तआला उनजो इहो बयानु फरमायो हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे त मूसा अलैहिस्सलाम जॾहिं पैदा थियो इहो वाक़ियो सूरतुल क़सस में ईंदो हिन जे कुहाइण जे बावजूदि बि छोकिरा कुहाए पियो उन जे बावजूदि बि मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला पैदा कयो संदसि फिरौन जे घर अचे करे उनखे पालियो उते जॉन करे उन जे ख़र्च ते उन जी हुकूमत उनखे ॾिनी ख़ुदा पंहिंजी अहकामुल हाकिमीन वारी हाकिमियत करे ॾेखारी इहो बयानु ईंदो पोइ अलाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं पैगम्बर बनायो हाणे मूसा अलैहिस्सलाम पैगम्बर बणिजी फिरौन ॾे आयो उन सां नसीहत कंदो रहियो केतिरा ई साल उन सां महिनत कंदो रहियो काफ़ी ज़मानो सेखारींदो सम्झाईंदो रहियो पर फिरौन साॻो ई ज़िद में न ई मानता नथो मञा छा कने वेतर अचूं कूड़ कंदो रहे मूसा अलैहिस्सलाम खे कूड़ो चवंदो रहे ईअं बसि ज़िद हो नेठि अलाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो त तूं पंहिंजे क़ौम बनी इसराइल वारनि खे वठी करे राति जो ख़ुफ़िया तौर ते फजर वारे टाइम खां थोरो अॻु में असुर जो वठी करे तूं निकिर मिस्र मां हाणे मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे वठी निकितो पर फिरौन वारनि खे ख़बर पइजी वई फिरौन बि पंहिंजी फ़ौज वठी मूसा अलैहिस्सलाम जे कढ लॻो हाणे मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे बनी इसराइल वारनि माण्हुनि खे वठी करे वञे थो रस्ते में दरियाए नील आयो जंहिंखे दरियाए शोर बि चवनि था हाणे क़ौम जे माण्हुनि जॾहिं ॾिठो त पोयां धूड़ थी वई आहे थोरी कंहिं माण्हू खां पुछा कयूं पंहिंजे ई काफ़िले वारे खां त उन ख़बर ॾिनी त भाउ फिरौन थो अचे लश्कर सूधो असांजे पोयां पेर खयूं अच्छा अॻियां ॾिसूं त दरिया आहे पोयां ॾिसूं त फिरौन थो अचे हाणे हुननि जे लाइ अॻियां भाउ पोयां पाणी
पोयां बाहि अॻियां पाणी। मूसा अलैहिस्सलाम खे चयूं त हिन जे लाइ वठी आयो हुई असांखे, अॻियां दरिया हुआ हुन मां टपऊं लहूं त ॿुॾूं जे पोइ हिते भॼूं त फिरौन जे चंबे में फासूं, हिन जे लाइ वठी आया। मूसा अलैहिस्सलाम तसली ॾिनी त घबरायो न। अल्लाह तबारक व तआला इन्नहु सयहदी, मुंहिंजो रब मूंखे ज़रूरु रस्तो ॾींदो, तसली थी। पर क़ौम जे माण्हुनि में बेचैनी फैलियल हुई। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु मूसा अलैहिस्सलाम खे इहा सूरत हाल बनाए ॾिनी जो दरियाए नील जे पाणीअ खे अल्लाह तबारक व तआला चीरे छॾियो। पाणी बिल्कुलु चीरजी करे हीअं दीवारूं बणिजी बीही रहियो, जीअं बर्फ़ ॼमी वञे दीवार वांगुरु बीही रहियो। विच समो सॼो जो सॼो ख़ाली थी वियो। पाणी जो ज़ोर ऐं दाब जेको हो उहो बीहजी वियो। मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल पंहिंजी सॼी क़ौम जे लश्कर सूदो किरास थियो। फिरौन बि पेरा खयूं त अचे पियो। ईंदे 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 साॻे ई पेर ते जॾहिं दरिया नील में लथो, पंहिंजे क़ौम पंहिंजे लश्कर सूदो जॾहिं विच दरिया नील में आयो, तॾहिं अल्लाह तबारक व तआला पाणीअ खे हुकुम फरमायो, पाणी वहणु लॻो। जीअं पाणी वहणु लॻो त सॼी क़ौम फिरौन जी, फिरौन जा हवारी, फिरौन जा लश्कर जा माण्हू सभु जो सभु तबाह ऐं बर्बाद थिया। ऐं इहो तबाहीअ जो मंज़र अल्लाह ताला बनी इसराइल वारनि खे व अंतुम तंज़ुरून जे लफ़्ज़ सां एहसान तौर ते ॼण त बयानु फरमाए करे ॾसियो आहे त उन महिल तव्हां पंहिंजे दुश्मन खे अखियुनि सां हीअं ॿुॾंदे ग़रक़ थींदे ॾिसो पिया। ज़रूरु अंदरि ठरियो हूंदव न। जंहिं ज़ालिम तव्हांजे पुटनि खे बचपन में ॼमंदे ई कुठो हो, तव्हांजे नियाणियुनि खे छॾियो हो, तव्हांखे सूर घाव ॾिना हुई एॾा, उन ज़ालिम खे तव्हांजे आॾो मां दरियाए नील में ग़रक़ कयो। वइज़ फ़रक़ना बिकुमुल बहर, तव्हांजे लाइ समुंड खे चीरे छॾियोसीं। फ़ानजयनाकुम, तव्हांखे बचायोसीं पोइ उतां टपाए करे। वअग़रक़ना आल फिरौन, फिरौन वारनि खे उन में ग़रक़ करे छॾियोसीं। व अंतुम तंज़ुरून, उन महिल तव्हां अखियुनि सां इहो मंज़र ॾिसो पिया। ख़ुशि थिया हूंदव न। असांजो दुश्मन असांजे अखियुनि जे आॾो तड़पी ॿुॾी गोता खाई करे मरी वियो। मां रब तव्हांखे एतिरो इन्हनि बुछड़ाइनि बुराइनि, इन्हनि सज़ाउनि, इन्हनि वॾनि वॾनि आज़माइशुनि इम्तिहाननि मां बचायो आहे, निजात ॾिनी आहे। पोइ मां उन रब जो एहसान कोन मञींदो, मुंहिंजे हुक्म जी इताअत न कंदो वञा। मां तव्हांखे एॾो बचायो आहे, एॾो तव्हांजी हिफ़ाज़त कई आहे, एॾो तव्हांखे फिरौन जे झंझट मां बि जान छॾाई त तव्हांखे फिरौन जो मौत अखियुनि सां ॾेखारियो। इहो हिकिड़ो वॾो ख़ुशीअ जो इज़हार आहे त पंहिंजे दुश्मन खे, हुजे बि दुश्मन अहिड़ो जेको अलाह जे रसूल जो गॾियल हिकु वक़्ती दुश्मन हुजे ऐं दीनी इस्लामी दुश्मन हुजे, उन दुश्मन जे मौत खे अल्लाह ताला अखियुनि सां ॾेखारे त उन वक़्तु ॼणो दिलि ते कुझु छंडा पवंदा आहिनि थधा। हा, हाणे असांजा उहे सूर दर्द लही विया, असां पंहिंजे दुश्मन खे अखियुनि सां तड़पंदे मरंदे ॾिठोसीं। ईअं ॼण त माण्हू चई सघे थो त अल्लाह ताला इन बनी इसराइल वारनि खे ईअं महसूसु करायो। पोइ बि ॼण त इहो फरमायो त या बनी इसराईल अज़कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम, ए बनी इसराइल वारो, ए याकूब जे औलाद, मुंहिंजे उन नेमतुनि खे त यादि कयो न जेके मां तव्हां ते कयूं। तव्हांखे मां जहान वारनि खां फ़ज़ीलत ॾिनी हुई, त मुंहिंजे नेमतुनि खे त यादि कयो। त हाणे अल्लाह तबारक व तआला जे सम्झाइण जो अंदाज़ ॾिसो, निरालो आहे। उहे वाक़िया अल्लाह तबारक व तआला मुख़्तसिरन उनखे यादगिरो ॾियाराए पंहिंजे आकामनि जे तरफ़ तवजो ॾियारियो आहे। औफ़ू बिअहदी औफ़ी बिअहदिकुम, तव्हां मूंसां कयल वाइदा पाड़ियो, मां तव्हां सां पाड़िया। तव्हां मूंसां जेके वाइदा कया त तुंहिंजी इबादत कंदासीं, इताअत कंदासीं तुंहिंजी, ऐं तुंहिंजो ई पैगम्बर आख़िरी ज़मान मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेकर असांजे हयातीअ में अची विया त उनजी ताबेदारी कंदासीं, उन ते ईमान आणींदासीं। तव्हां इहो वाइदो कयो गोया कि तौरात जे किताब जे तालीम जे निस्बत सां, पर हाणे मुंहिंजो अरबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं अची विया आहिनि त पोइ हाणे हुनजी इताअत कयो त मां बि पंहिंजो वाइदो पाड़ियां, तव्हांजो नेको, तव्हांजा दर्जा बुलंद कयां, तव्हांजा गुनाह बि माफ़ु कयां। त अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इत्तिबा जे लाइ बनी इसराईल वारनि खे केॾा वॾा एहसान यादि ॾियाराए करे तलक़ीन कई आहे। इहे लफ़्ज़ तव्हां असांजे लाइ बि ॼण त वॾो सबक़ु आहिनि। बज़ाहिर ॻाल्हि त ॼण बनी इसराईल वारनि खे थियल आहे, इहे सॼा वाक़िया उनखे बयानु थियल आहिनि, पर इन्हनि जे ज़िम्न में गहरीअ नज़र सां ॾिसबो त अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में इहे ॻाल्हियूं बयानु छो कयूं? उम्मत मोहम्मदीअ जे हिकु माण्हू जे लाइ नसीहत तौर ते बयानु फरमाए त जीअं हर माण्हू पंहिंजे जीअ में थोरो हीअं जाती पाए करे नज़र तवजो सां विझंदो त यादि पवंदसि त मुंहिंजे रब मूंखे ॾुखियाईनि में कीअं कीअं त मुंहिंजी मदद करे मुंहिंजी जान छॾाई आहे,
कीअं त मुंहिंजे रब मूंखे बचायो आहे, कीअं त मुंहिंजे रब मुंहिंजो सहारो बणिजी करे मूंखे दुनिया में इज़त ॾिनी आहे, हर मुश्किल हालात में मुंहिंजे रब मूंखे गिरास कयो आहे। पोइ वाक़ई जीअं बनी इसराइल वारनि जे मथां हालात हुया उहे उन्हनि मां बची विया, तीअं मुंहिंजे रब बि त मूंखे उन्हनि हालात मां बचायो न। उन्हनि खे जीअं हुकुम आहे इहो ई हुकुम मूंखे बि आहे। हर माण्हू हिन शइ जो जीअं अहसासु करे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे बि क़ुरान पाक जी हिन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी सची ताबेदारी नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।